छाजो मुशाहिदो पिया करियो यार एंड्रोमेडा गैलेक्सी पर उस्ताद पाण मुशाहिदो पियो करियां अॼु आसमान आहे साफ़ तो हिते वेठा आहियूं मिड़ी रोशनी बि घटि आहिनि तो सुठी ज़बरदस्त नज़र पई अचे। पर उस्ताद पाखा तव्हांखे ॻाल्हि पुछणु चाहियां थो हा पाखा हिन मुफ़ासिलो केतिरो परे आहे पाण खां साईं 25 लख लाइट ईयर परे आहे अच्छा माना रोशनी जी स्पीड आहे 3 लाख किलोमीटर फी सेकंड जी जेकॾहिं उन स्पीड सां तव्हां सफ़र करियो त तव्हांखे 25 लख साल लॻंदा माशा माना विझी आहे सभु बिल्कुलु तो माना सॾु पंधु आओ तो इहा बीठी आहे इन जो मुशाहिदो पियो करियां अॼु हींअर कुझु आसमान अॼुकल्ह साफ़ आहे न जी तो उन जे करे भली नज़र ईंदी आहे तो आउं रोज़ु ॾिसंदो आहियां ठीकु ठीक ठीक बंदि कई उस्ताद छा पिया करियो यार इहा लेज़र लाइट जी ये माना हीअं ॾिस हाणे हितां खां ॾिस जी आओ वञे पई जी आओ हाणे हिन सां छा कंदा आहियूं जो माशाअल्लाह टेलीस्कोप सां जी 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 माना उन तारे खे जेको हूंदो हुनखे टारगेट कंदा जी आहियूं आओ अगरि हिन सां ईअं थींदो त हिन लीक जो जेको इहो मथे मुंहुं आहे जी आओ इहो जी आओ इहो हुन तारे ते ॿियारींदासीं त सिधो टेलीस्कोप सां अच्छा लेज़र जी मुफ़ासिलो केतिरो किलोमीटर हिन ते जो मुफ़ासिलो हूअं त 7-8 किलोमीटर आहे अच्छा पर हीअ जेका लीक डिगी ठहे थी न जी हा इन लीक में इहो आहे त उहो उनजो लाइट जो मुंहुं आहे उन बीहे थो ऑब्जेक्ट ते तव्हांखे टारगेट करण थोरी देर तव्हांखे टारगेट करण में आसानी थी वेंदी जी जी हीअ उन कम जे लाइ वरिती आहे हीअ अच्छा। राम जी कोन्हे अॼु छाजो मुशाहिदो तव्हां करियो पिया हा मुशाहिदे करण जे लाइ अॼु तव्हां छाजो मुशाहिदो करियो पिया इहो एंड्रोमेडा खे ॾिठमि पे जी हा गैलेक्सी खे जी तो उनखे ॾिठमि पे ॿियो वरी उते हिकिड़ो स्टार क्लस्टर पाए जी हा पर उनखे अञा ताईं टारगेट करे कोन सघियो आहियां अच्छा बाक़ी जेको आहे एंड्रोमेडा त ॾिठी मूं ज़बरदस्त नज़र जी हा तमामु भली नज़र अचे पई अच्छा अञा त आसमान बि एतिरा साफ़ कोन थिया आहिनि भला ठीकु आहे न अॼु सुठो अच्छा आसमान साफ़ उस्ताद तव्हांखे ॻाल्हि पुछणु चाहियां थो आहे पर इन जे पाखा मुफ़ासिलो केतिरो परे आहे धरती खां इहो एंड्रोमेडा जी हा इहा पाण खां 25 लख लाइट ईयर माशाअल्लाह माशाअल्लाह माना किलोमीटर गणींदे त हाणे कैलकुलेटर कढी जी बाक़ी 25 लख लाइट ईयर जो फ़ासिलो आहे इंसान जे पहुचणु नामुमकिन माना न अञा ताईं त इंसान त अञा मरीज़ थी कोन थो अहिड़ी का तरक़ी कोन थी सघंदी न कुझु बि न माशाअल्लाह अच्छा अॼु तव्हां माना इन जी करे रहिया आहियो हा माशाअल्लाह सही आहे न ओके